प्यारे गुरुसाल संगत, नाम कतना बसंत है जिन घर वसे कंठ। साहब फरमाइन था जंहिंजे हृदय में परमात्मा जो वासा उनजे भीतर सदाई आनंद आ, सदाई बसंत आ। तो उन बसंत के ऋतु में उन मौसम में असां सब गॾु थिया आहियूं गंगा धाम दरबार में उन कंत सां मिलण लाइ, परमात्मा सां मिलण लाइ तव्हां सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद् भगवत गीता उन परमात्मा कृष्ण जी वाणी आहे। 16 अध्याय जी रहियो आहे, जंहिंमें असां देवासुर संपत्ति विभाग योग जे बारे में ॿुधी रहिया आहियूं। मनुष्य ॿिनि प्रकारनि जा थींदा आहिनि, शकल सां त अनेक प्रकारनि जा थींदा आहिनि, पर स्वभाव सां ॿिनि प्रकारनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा दैवी स्वभाव जा, ॿिया आसुरी स्वभाव जा। जेके दैवी स्वभाव जा थींदा आहिनि उन्हनि जा गुण ॿुधाए थो कृष्ण भॻवान पहिरीं, पोइ आसुरी ॿुधाईंदो। उन में असां ॿुधासीं अभयम सत्वम सशुद्धिम ज्ञान योग व्यवस्थिति दान दम यज्ञ स्वाध्याय तप आर्जवम माना सरलता। यो पहलो श्लोक
ॿिए श्लोक में अहिंसा असां ॿुधोसीं, सत्यम बि ॿुधोसीं। सत्य अॻिते आहे अक्रोध, अक्रोध क्रोध न करण, दैवी संपदा जो लक्षण, दैवी गुण क्रोध न करण। मतलब क्रोध हर कंहिंखे ईंदो आहे पर न करण इहो लक्षण आहे दैवी। माना क्रोध न करण जी चेष्टा दैवी गुण आहे। इन मां साबित थो थिए कि क्रोध ईंदो आहे, भीतर लिकल हूंदो आहे, समय पाए करे प्रकट थींदो आहे। अंदर किथे हर इंसान जे अंदर क्रोध हूंदो आहे ऐं ॾाढो कठिन आहे क्रोध खे छॾणु, मुश्किल आहे। क्रोध त गुरु नानक जहिड़े खे बि आयो, जंहिंजी असां कल्पना बि नथा करे सघूं। श्री कृष्ण भगवान क्रोध कयो रणभूमिअ में, केरु छुटल क्रोध खां? राम क्रोध कयो। क्रोध ॾाढो कठिन आहे जेको छुटे, पर तॾहिं बि गुण आहे कि क्रोध खे न अचण ॾियण, इहो लक्षण आहे दैवी गुण आहे। इहो ईंदो त सही, न अचे त उहो माण्हू भाग्यहीन आहे जंहिंखे क्रोध न अचे। इहो ओशो चयो आहे। काम न प्रकट थिए मन में त माना उहो माण्हू वीचारो सुञो आहे। ऊर्जा, काम माना ऊर्जा, क्रोध माना ऊर्जा, ये ऊर्जाऊं आहिनि। इहे न अचनि त माना उहो माण्हू वीचारे जे मथां उहो अभागो आहे। पर गड़बड़ इहा आहे कि क्रोध किथे तो, उहा ऊर्जा किथे थी यूज़ कई वञे, चाहे काम जी चाहे क्रोध जी। ये ऊर्जाऊं आहिनि, एनर्जी रहंदी है, इन्हनि जो भी सदुपयोग थी सघे थो। क्रोध न करण जो अर्थ आहे क्रोध खे रूपांतरण करण। जीअं नंढो ॿार तोड़ फोड़ कंदो आहे, ही क्रोध जो हिकु रूप आहे, तोड़ फोड़ करण, सामान भञण। त माता पिता हुनखे सम्झाईंदो आहे ईअं न कर, ही शइ न तोड़, तो ॿार त न तोड़ींदो, पर वरी ॿियो कुछ करण लॻंदो, ॿियो कोई उपद्रव कंदो, ॿी शइ तोड़ींदो, वरी मानस चवंदसि इहो बि न तोड़। ओशो जो चवण हो कि ॿार खे इहो त ॿुधायो था कि छा न कर, पर छा करे उहो त ॿुधायोसि। हुनजे अंदर ऊर्जा किथे निकिरे कुछ करण जी, तो तोड़े करे वो ऊर्जा कढे पियो थो। उहा ऊर्जा किथे अहिड़ी जॻह ते लॻे जेका विध्वंस न सृजन करे, त उहा ई क्रोध जी ऊर्जा सही दिशा में हली वेंदी। कृष्ण भगवान भी वही तो चए, अक्रोध ऊर्जा तव्हां जो असां दबाए छॾियूं, भाई क्रोध असां न कयूं, दबायूं त केसिताईं दबाईंदा। दमन करण जो अर्थ आहे कि असां हुनखे दबाए छॾियोसीं ऐं हाणे हुनखे ॿिए हंध जॻह था ॾियूं, क्रोध खे ॿिए हंध न करण जी। न, क्रोध त ऊर्जा आहे, उहो निकिरे। पर अच्छा हिकु ॿियो तरीक़ो थींदो आहे कि हलो गुस्से में ई निकिरे, पर उहा ऊर्जा वेस्ट थी वई। जीअं इंदौर में हिकिड़ो ठाहियो वियो आहे, क्लब ठाहियो वियो आहे कि जंहिंखे क्रोध अचे उहो हुन में वञे, ऑफिस ठहियल आहे, पैसा ॾेई करे टिकट वठी अंदर वञे ऐं जेतिरो क्रोध अचेसि करे, जेतिरो गुस्सो अचेसि ॾेखारे, जेकियूं शयूं पयूं आहिनि टोड़े उन्हनि खे, डंडो खणी करे भञंदो वञे हिक हिक शइ। इहो इन लाइ ठाहिणो पियो छो त माण्हू क्रोध सां भरियल आहे, पर उनखे मौक़ो नथो मिले ऐं डपु आहे। तो हुन क्लब में माण्हू वेंदा आहिनि, तोड़ फोड़ कंदा आहिनि, सॼो गुस्सो कढी जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहिनि त हल्का थी ईंदा आहिनि। त ऊर्जा त कढी आया पर वेस्ट करे आया।
ओशो जो चवण आहे उन ऊर्जा खे रूपांतरित करे सघिजे थो, विध्वंस जे बजाय सृजन भी करे सघिजे थो। जो ॿार खे चयो वञे कि तूं फालतू वेठो आहीं, तूं कुछ टोड़ण थो चाहीं, इन जे बजाय तूं पेंटिंग ठाहे, तूं ॾाढी सुठी पेंटिंग ठाहींदो आहीं, ॾेखार त सही, ठाहे करे ॾेखार, त हाणे उनजी उहा ई ऊर्जा हुन में लॻी वेंदी, सृजन में। तीअं असांखे बि जॾहिं गुस्सो अचे, क्रोध अचे, उनजो सृजन करण सिखूं, उनखे सकारात्मक दिशा में। ऊर्जा त आहे, क्रोध त ईंदो आहे, पर उनखे संभाले रखूं, तत्काल न कयूं, उनखे संभाले रखूं, वक्त अचण ते क्रोध जी जरूरत पवंदी उते इस्तेमाल कयूं, बाक़ी जिते आवश्यक न आहे। हिक माई खे ॾाढो गुस्सो ईंदो हो, जल्दी गुस्सो अची वेंदो हुअसि, संत खे ॿुधाई, संत चई त ये बोतल ॾेई दवा आहे, जॾहिं गुस्सो अचे इन जो हिकु बूंद पीजा ऐं थोड़ी देर राम राम जपजा। हाणे जॾहिं बि माई खे क्रोध अचे त हिकु थोड़ी पीए दवा ऐं राम राम जपे, बस धीरे धीरे हिन जो क्रोध नष्ट थींदो वियो। उहा शीशी खत्म थी वई दवा जी, साधू वटि वई, चयसि वरी जो दवा ॾाढी सुठी आहे। संत चयसि उहा दवा कोन हुई, पाणी जो हो त ही चयो तोखे दवा ओॾी महिल रोके पई, बस ओॾी महिल तूं रुकी पई वञी ऐं राम राम पई जपी त क्रोध वापसि हली पियो वञे। ॿियो कुझु कोन्हे हुन दवा में चमत्कार। क्रोध त ईंदो आहे, पर असां एतिरो होश रखूं कि क्रोध जी आवश्यकता आहे या न, हिते ज़रूरी भी आहे या न। ॾाढो अति हुजे तब भी धीरज सां उनखे संभाले रखूं, जिते जरूरत हुजे उते इस्तेमाल कयूं। इहो लक्षण आहे दैवी। क्रोध जी परिस्थिति आई पर असां क्रोध न कयोसीं। इहो त उन माण्हूअ में हूंदो जेको सहनशील हूंदो, जेको जंहिं सत्संग कयो हूंदो, जंहिंमें धीरज हूंदो। हिकु छोकिरो संत वटि वियो कि परमात्मा कीअं मिलंदो। संत चयसि वञ तपस्या करे अच, ही नाम जप ऐं साल खां पोइ मूं वटि अचिजां। जॾहिं छोकिरो साल तपस्या करे वापसि न मोटियो, संत हिकिड़ी माईअ खे जेका सफ़ाई कंदी हुई, रोड साफ़ कंदी हुई, कचरो खणंदी हुई, उनखे सम्झाए छॾियईंसि कि जेॾी महिल ही मूं वटि अचे तूं साफ़ करे कचरो हिन जे तरफ़ कजां। उन माईअ ईअं ई कयो, कचरो हू बढ़िया साफ़ सुथरो थी करे पियो अचे साल खां पोइ। जीअं उन माईअ कचरो हेॾां कयईंसि त हिनखे गुस्सो अची वियो, क्रोध में घटि वधि ॻाल्हायईंसि ॾाढो। गुरुअ वटि आयो, गुरुअ चयईंसि वरी वञ, अञा कमी आहे तोमें ॾाढी, साल खां पोइ वरी अचिजां। वरी ॿिए दफ़े आयो, वरी गुरुअ न माई खे सम्झाए छॾियो, वरी माईअ कचरो अञा ज्यादा पेरनि में कयईंसि, जीअं लॻे हिनखे सायो करे। पर हिन दफ़े हिन छोकिरे घटि वधि कोन ॻाल्हायो, पर घूरे करे निहारियईंसि। पोइ गुरु वटि पहुतो, गुरुअ चयईंसि अञा बि कमी आहे तोमें बेटा, तोखे क्रोध छो थो अची वञे? छा तपस्या जो इहो ई फल आहे? मां त चाहियां थो तुंहिंजो अहंकार भी न बचे, क्रोध भी न बचे। वरी वञ शुद्ध मन सां तपस्या करे अचिजां। पोइ जॾहिं उहो वियो, 3 साल आयो, हिन माईअ कचरो मेड़े करे टोकरीअ में सॼो हुनजे मथां विधईंसि। पर हिन दफ़े हिन छोकिरे न चिल्लायो, न गुस्सो कयईं, न घूरे करे निहारियईं, सॼो गुरुअ वटि आयो। गुरुअ चयईंसि हाणे तूं लाइक़ु थी, हाणे तुंहिंजो अहंकार छुटो, हाणे तुंहिंजो क्रोध भी छॾाइजी वियो आहे। परिस्थिति त आई क्रोध करण जी, पर तो कई ई कान, हाणे तूं लाइक़ु थी। क्रोध जी परिस्थिति त ॾाढियूं ईंदव, कॾहिं कोई तानो हणी क्रोधित कंदव,
कहीं कोई इहो ही चवंदव कि अभी तक वहीं पे जा रही है ठिकानों में, पर तव्हां धीरज सां उहो ई क्रोध हाणे ॿिए रूप सां उहा शक्ति ॿिए रूप सां प्रकट कयो। धीरज सां हुनखे हिक हिक ॻाल्हि सम्झायो कि हा ठिकाणे में वेंदी आहियां, ठिकाणे कहिड़ो गुनाह कयो आहे, क्रोध जी इहा शक्ति ॿिए रूप में इहा प्रकट थींदी धीरज सां। हुनमें छा थींदो, विढ़ण सां बदनामी अलॻि थींदी ऐं साम्हूं वारो सुधरंदो बि कोन। ऐं उहा ई शक्ति हीअं यूज़ करण सां असांजो पावर वधी वेंदो ऐं हू हल्को पइजी वेंदो। हू पंहिंजो नुक़सान पाण कंदो आहे, उहो माण्हू जेको क्रोध कंदो आहे, पंहिंजी ऊर्जा विञाईंदो आहे ऐं पंहिंजो पाण खे जलाईंदो आहे। हाणे ॿ माण्हू अगरि क्रोध कनि विढ़नि पाण में त छा पियो नतीजो निकिरे, ॿई पंहिंजी एनर्जी विञाइनि पिया था, ॿई पंहिंजो पाण खे जलाइनि पिया था। त समझदार माण्हू खे घुर्जे कि पंहिंजो पाण खे जलाए न, नुक़सान न करे पंहिंजो। कंहिं गार ॾिनी त हुन त ॾिनई, पर असां छो सजा भोॻियूं, असां छो क्रोध करे पाण खे जलायूं। गौतम बुद्ध वञे पियो केॾां त हिकु माण्हू गालियूं ॾियण शुरू कयईंसि। गौतम बुद्ध बीह रहियो शांत करे। ॾिसो गुस्सो हुनखे ईंदो अथव जेको ख़ाली हुजे अंदरां, जंहिं वटि अंदरि कुझु कोन हुजे, ॿाहिरी रुॻो पैकिंग हुजे जंहिं वटि, ऐं हुनजी पैकिंग टुटंदी आहे त गुस्सो ईंदो आहे। पर जेको भीतर सां भरियल हुजे ऐं ॿाहिरां ख़ाली नज़र अचे, उनखे कोई कुझु करे ई कोन सघंदो। तो भाई गालियूं ॾींदो वञेसि, घटि वधि ॻाल्हाएसि। गौतम बुद्ध थोरी देरि बीठो रहियो, पोइ चयईंसि हाणे मां वञा। हुन चयईंसि वञा, तूं जवाब त ॾे, विड़ त सही मूंसां। गौतम बुद्ध चयईंसि हिकु ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजे घर कोई महिमान ईंदो आहे, लॻी सुठे घर जो थो, महिमान कोई त ईंदो हूंदई, वियल त कोन्हे, पोइ तूं हुनजे अॻियां कुझु प्लेटूं रखंदो आहीं या ईअं मोकिलींदो आहींसि? चयईसि मां रखंदो आहियां प्लेटूं हुनजे अॻियां, पोइ महिमान हुन मां कुझु खाईंदो बि हूंदो। चयईसि जेको न खाधई छॾे ॾिनई उहो तूं छा कंदो आहीं? चयईसि उहो मां वापसि रखंदो आहियां। त गौतम बुद्ध चयईंसि तो जेको बि मूंखे ॾिनो मां हिकु बि स्वीकार कोन कयो, त हाणे केॾां वेंदो इहो? तोखे वापसि रखणो पवंदो, तो वटि ई ईंदो। त क्रोध चांडाल जो रूप शास्त्रनि में चयो वियो आहे, चांडाल क्रोध। माण्हू जेॾीमहिल क्रोध में हूंदो आहे उनमें ऐं चांडाल में कोई फ़र्क़ु थोरी आहे। बाबा जन कथा ॿुधाईंदा हुआ, हिकु राजा वटि हिकु ब्राह्मण ईंदो हो कथा करण रोज़, ऐं हिकिड़ो भंगी बि ईंदो हो, उहो दर ते अची वेंदो हो। पोइ राजा वटि हिकु ॿियो राजा आयो महिमान, हेॾा ब्राह्मण कथा पियो करे, ऐं हू ॿियो जेको राजा हो, जेको नओं माण्हू सत्संग में ईंदो आहे न, उहो ॻाल्हाईंदो ॾाढो आहे विच विच में, छो त लिंक जुड़ंदी कोन्हे। त उहो ॿियो राजा हिन सां ॻाल्हियूं करण लॻो। उहो ॿियो राजा ॿुधे कोन पियो, ॾिसे पियो, हू ब्राह्मण खे पियो ॾिसे, वरी माण्हुनि खे पियो ॾिसे। त राजा खां पुछण लॻसि कि रोज़ थींदी आहे इहा कथा? ॼण भाई कोई फिल्म हुजे, कोई नाटक हुजे, रोज़ थींदी आहे इहा? सुठी आहे, अच्छा आहे। हाणे राजा खे मजबूरन जवाब ॾियणो पियो पए महिमान खे। ब्राह्मण ॾिठो कि हिकिड़ो नओं माण्हू आयो आहे, उहो डिस्टर्ब पियो थो करे, ऐं राजा हुनखे कुझु चए नथो। राजा खे एतिरी हिमत कान्हे जो हुनखे चएसि कि चुप कर, कथा ॿुधण ॾे। ब्राह्मण जो मूड ऑफ थी वियो, चई हाणे मां ईंदमि कोन, ते सभु बेकार आहिनि हिते। ॿियो ॾींहुं थियो, सत्संग जो टाइम थियो, ब्राह्मण आयो ई कोन। राजा चई छो कोन आयो ब्राह्मण? हिकिड़े सैनिक खे मोकिलियईंसि। सैनिक जीअं ई वियो, चई साईं त आया कोन आयो। ब्राह्मण ॾाढो क्रोध में ॾाढो घटि वधि ॻाल्हाईंसि। चई हल, राजा खे चईसि कोन थींदी कथा, पोइ ख़रीद कयो अथई छा मूंखे? मां को हुनजे पैसनि ते कथा कंदो आहियां छा? मूर्ख किथां जो। गुस्से में जेको जेको भरियल हुअसि उगले चले।
राजा के ॿुधाई सघे त साईं गुस्से में लॻो पियो हो। त राजा वज़ीर खे मोकिलियो। वज़ीर खे बि हुन ॾाढो घटि वधि ॻाल्हाए चयो कि ईअं थींदो आहे छा, कोई शो पियो हले या जो सभु ॾिसनि पिया, ॾिस शक्लूं पियो ॾिसे, उहो मूंखे शौक़ु थोड़ी आहे ॾेखारण जो, मूंखे कोन्हे करणी, ज़बरदस्ती आहे या। हाणे वज़ीर वापसि आयो, राजा जो को पुटु वियो, उनखे बि हुन प्यार सां मोकिले विदा कयईंसि कि मां कोन ईंदुमि, राजा खे मना करीसि। हाणे चौथो भंगी जेको हो उहो चए थो मूंखे इजाज़त हुजे त मां वठी अचांसि। वो चए थो तूं वठी ईंदे, हिते ही सभु वापसि मोटी आया, तूं किथां वठी ईंदे? चई हा मुंहिंजो भाउ उते वेठो आहे हींअर, मां वठी ईंदोमांसि पाणे। वो भंगी आयो, उन ब्राह्मण जो दर खटखटायो, ब्राह्मण अंदरां ई तो पुछे केरु आहे, वरी हाणे केरु आयो आहे? त वो चएसि थो साईं मां आहियां। त ब्राह्मण चएसि थो तूं छो आई? तुंहिंजो त अगरि परछाई बि मुंहिंजे मथां पए त मूंखे सनानु करणो पवंदो, तूं चांडाल आहीं। त वो चएसि थो मां तव्हांखे वठण कोन आयो आहियां, मूंखां पहिरीं ॿिया जेके माण्हू आया उहे तव्हांखे वठण आया, पर मां त पंहिंजे भाउ खे वठण आयो आहियां। त ब्राह्मण चएसि थो तुंहिंजो भाउ हिते? वो चएसि थो दर खोलियो त ॿुधायां मैं, वो हिते वेठो आहे। ब्राह्मण दर खोलियो, तॾहिं वो भंगी चएसि थो कि तव्हां उन ॾींहुं कथा में चओ पिया क्रोध चांडाल जो रूप थींदो आहे, त मां बि चांडाल, क्रोध बि चांडाल, क्रोध हींअर तव्हांजे अंदरि वेठो आहे, उहो कढी ॾियो मूंखे, बसि मां हुनखे वठी हलियो वञा। ब्राह्मण शांत थी वियो, थधो थी वियो, सोच में पइजी वियो कि कथा ही पियो थो ॿुधे, ही ॿुधे पियो थो, ही सम्झे पियो थो। ऐं ॿिया वॾा वॾा जेके पाण खे सॾाइनि था, जेके अंदरि वेहंदा हुआ उहे रुॻो ॾिसनि पिया, ऐं जेको ॿाहिरि वेहंदो हो इहो ॿुधे पियो। ब्राह्मण चयसि हल तूं बि, मां पोथी बि थो खणा, तयार बि थो थियां। अॼु संसार बि ॾिसे हिकु ब्राह्मण हिकु घटि जात वारे सां गॾु पियो थो अचे, ऐं मैसेज वञणु खपे कि तो जेको कथा ॿुधे थो उहो चांडाल कान्हे, वो पूजनीय आहे, वो राजा वजीरनि खां मथे आहे। पोइ त ब्राह्मण राजा वटि आयो ऐं मैसेज पहुची वियो कि क्रोध चांडाल जो रूप आहे ऐं कथा ॾिसबी कान्हे, ॿुधबी आहे। कथा ॿुधण जी शइ आहे। मुरारी बापू पंहिंजी कथा में चवंदो आहे कि घणेई माण्हू चाहींदा आहिनि कि मां अॻियां वियां, मां अॻियां अची वियां ताकि मां उन्हनि खे ॾिसी सघां, पर मां तो चवां कि जिते जॻह मिलेव तव्हां उते वेहो ऐं कथा ॿुधो। मुंहिंजे लाइ कोई इम्पोर्टेंट कान्हे, मुंहिंजे लाइ मुंहिंजा श्रोता महत्वपूर्ण आहिनि। ज़रूरी कान्हे कि ॾिसण अचूं, कथा असांखे ॿुधण में अचे बस। त क्रोध चांडाल ऐं श्री कृष्ण भगवान चए थो क्रोध न करण दिव्य गुण आहे, दैवी गुण आहे। साधु ब्राह्मण खे भी क्रोध अची सके थो, छो त वो स्वाभाविक हूंदो आहे, अंदर निकर हूंदो आहे, किथे अंदर ई दॿियल हूंदो आहे, पतो न पवंदो आहे, पतो न पवंदो आहे। हिकु संत, हिकु भाई संत ठही वियो ऐं संत ठहियो त पोइ हुनखे शांति रखणी हुई। हाणे त हिकु फेमस थी वियो, जल्दी फेमस थी वियो। तो हिकु गांव में वियो, शांतीअ सां वेठो हो, सभिनि खे कुझु चए भाई शांत, तव्हां क्रोध न कंदा कयो, प्यार सां रहंदा कयो, ऐं नालो रखाई शांतीलाल। त हिकिड़ो खरपटो हो कोई, पोइ हुनखे सुञाणे वियो कि त असांजे गांव जो आहे इहो भंवरलाल, हिते संत ठही वेठो आहे, शांतीलाल ठही वेठो आहे। सो पंहिंजे दोस्त खे अठी अची सच थोरो मज़ो वठो। भई आयसि, चई साईं तव्हांजो नालो? तो चयसि तो शांतीलाल। हू चवसि त न सही ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? हे चयसि तो शांतीलाल।
तो ॿियो दोस्त चएसि थो साईं ॿुधण में कान आयो, थोरो रिपीट कंदा। चएसि शांतीलाल, त चएसि छा चयो भंवरलाल। हुनखे आयो गुस्सो, चई चवां थो शांतीलाल, तव्हांखे सम्झ में वेई। चएसि हा ठीकु आहे, पर तव्हांजो आचरण ॾिसी करे लॻे थो तव्हांजो नालो हुजणु खपे अशांतीलाल, छो त अञा तव्हांजे में शांती आहे कान्हे। हर कंहिंजे अंदर क्रोध लिकियलु हूंदो आहे, उहो समय पाए करे प्रगट थिए उन खां पहिरीं असां उन क्रोध जो सही दिशा में उपयोग करे वठूं। ऐं सही दिशा में उपयोग इहो आहे कि जॾहिं बि कोई तव्हांखे दुखाए, तव्हांखे क्रोध ॾियारे, तव्हां धीरज में भली तव्हांखे रुअण अचे, मन में सोचिजो ही मूंखे शायदि मुंहिंजे कर्मनि जो फल ॾेई रहियो आहे, त भली करे, ऐं परमात्मा जी इच्छा जे बिना त कुझु नथो थिए, इहो सोचे करे सत्संग में हलिया अचिजो। इहो थियो रूपांतरण। क्रोध होॾां वञण जे बजाय हेॾां अची वियो, पोइ उहा ई एनर्जी तव्हांजी लॻंदी ॿुधण में, सत्संग ॿुधण में। ईअं असांजो जीवन सार्थक थी सघे थो कि असां फालतू नंढे नंढनि ॻाल्हियुनि में क्रोध करे ऊर्जा न विञायूं, बल्कि परमात्मा जी याद में होॾां खणी वञूं। हर श्वास में हो सुमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमरन तेरा,
अक्रोध क्रोध न करण दैवी गुणा ॿियो आहे त्याग त्याग हाणे तव्हां चवंदा त्याग त साधु संतनि जो कमु आहे न तव्हांखे अगरि त्याग जा फ़ाइदा ॿुधायांव त तव्हां चवंदा असांजे बि कम जो आहे त्याग त्याग जो अर्थ आहे जेका शइ दुख ॾेई रही आहे उनखे छॾे ॾियणु त तव्हांजे कम जो कान्हे छा जेका शइ चुभी रही आहे हिकिड़ो बाज मांस जो टुकड़ो खणी वञे पियो उनजे पुठियां ॿिया बाज लॻी विया छो त हुनजे चोंच में मांस हो उहो खाइण जे लाइ कोई हिनखे चुंग हणण लॻो कोई हिन खां मांस फुरण लॻो हाणे घायल करे छॾियसि आख़िर बाज उहो मांस जो टुकड़ो छॾियो पोइ सभिनी बाज़नि हिनखे छॾे करे उन टुकड़े खे पकड़ियो तेको संत इहो ॾिसे पियो सोची असां बि ईअं छो नथा त्याग करे सघूं जेका शइ मुसीबत ॾे विपत्ति ॾे उहा छॾे छो न ॾियूं पर न मोह माण्हू खे मोह जेको आहे एॾो फासाईंदो आहे जो मोचड़ा बि खाईंदो चोटियूं बि खाईंदो पर उन शइ खे छॾींदो कोन जेका दुख ॾेई रही आहे तव्हां चवंदा धन त ज़रूरी आहे न धन ज़रूरी आहे पर उनजो त्याग बि ज़रूरी आहे ख़र्च त कजे घटि में घटि मदन वारियो ऐं शाह साहब इन्हनि जी जोड़ी हुई मदन शिष्य हो ऐं शाह साहब गुरु हो पोइ वञनि पिया किथे मदन पाण सां गॾु कुझु पैसा रखिया गुरुअ चई अञा मोह छॾी कान थो पैसनि जो ये पाण सां गॾु रखी वेठो वई हाणे हलंदा पिया अचनि त नदी आई विच ते गुरुअ चईंसि मोहबत जे मैदान में मदन कंदे कीअं तूं अगरि पैसनि में आसक्ति रखंदे त परमात्मा सां कीअं मिलंदे मदन ओॾी महिल चुप रहियो
हाणे ॿेड़ीअ वारो हो हुते जेको नदी पार कराईंदो आहे, उनखे चवंसि था भई असांखे नदी पार कराईंदे? हू चए थो मां पैसा वठंदुमि। हाणे मदन गुरूअ ॾे निहारण लॻो, साईं पैसा आहिनि, हाणे उहे ई था कम अचनि जेके असांखे नदी पार कराईंदा। हुन मदन पैसा ॾिना ऐं गुरूअ खे चईंसि तव्हां चयो हुव मोहब्बत जे मैदान में मदन कंदे कीअं? हुनजो जवाब अथव जिन जो हथ हीअं से पार पवन। जिन जो ॾियण जी आदत हूंदी से पार पहुची वेंदा। जॾहिं नदी पार कनि त मदन चएसि थो साईं हाणे सम्झ में आयव धन आवश्यक भी आहे। वरी मथां गुरु छा थो चएसि थो मदन ॿेड़ी वारी नदी पार कराई, पर तॾहिं पार कराई जॾहिं तो धन जो त्याग कयो। इहो पार भी त्याग सां ई थियो अथई। मूं सभु कुझु त्याग कयो, ॿियो त कुझु बचियो ई कोन मूं वटि त्याग करण लाइ। तो वटि पैसा हुई, पैसनि जो जॾहिं त्याग कई तॾहिं ॿेड़ी पार कराई अथई। पैसा अगरि पकड़े बीठो हुजी हा त नदी पार कोन करावई हा। त्याग में सुख आहे, छॾण में सुख आहे, धन में दुख कान्हे। समझिजो, माण्हू चवनि धन में दुख आहे, धन में दुख कान्हे, पर जेको माण्हू धन रुगो जमा पियो थो करे ऐं त्याग नथो करे उन लाइ दुख आहे। पर जंहिंखे त्याग करण जी शक्ति आहे, जेको त्याग करे सघे थो, उन लाइ धन में भी सुख आहे। धन में सुख आहे तॾहिं जॾहिं त्याग करण जी क्षमता हुजे, छॾण जी क्षमता हुजे। धन हुजे ऐं तव्हां तैयार आहियो ख़र्च करण लाइ, दान करण लाइ, परमात्मा में लॻाइण लाइ, त सुख छो कान्हे? ये अधूरी व्याख्या जलेबियूं ठाहींदियूं आहिनि कि धन में सुख नहीं है ऐं पाण पूरो फाथल धन में। धन में दुख तॾहिं आहे जॾहिं उहो त्याग न कजे, जॾहिं माण्हू जमा करे, पोइ त दुख ई दुख। उन जहिड़ो दुखी ॿियो कोई बि कोन हूंदो जेको धन जमा करे ऐं त्याग न करे। त धन जे त्याग में सुख आहे। ग़रीब वटि त कुझु हूंदो ई कोन्हे जो त्याग करे। धनवान वटि हिकु जो अवसर हूंदो आहे सुख पाइण जो कि धन जो त्याग करे। त त्याग केवल साधु संतनि जे लाइ कोन्हे, त्याग सभिनी जे लाइ आहे कि माण्हू जेका शइ आहे त्याग करे। जेके शयूं वधीक आहिनि से त्याग छॾे ॾे। त्याग माना छॾण। जेका शइ पकड़े बीठा आहियूं उनखे छॾण, त्याग इनखे चइबो आहे। न त अंत समय में त सभु छॾाइजी वेंदो, छॾाइणो ई आहे न सभु। त सदुपयोग करे वठो। ठीकु आहे, गुरबाणी ॻायूं, वैरागी बाणी। राम सुमर पछताएगा मन, राम सुमर पछताएगा। पापी जियरा लोभ करत है, पापी जियरा आज काल उठ जाएगा, आज काल उठ जाएगा। मन राम सुमर पछताएगा, मन राम सुमर। लालच लागे जन्म गवाया, लालच लागे माया भरम
तर जाएगा, साध संगत तर जाएगा, मन राम स्मर पछताएगा, मन राम स्मर मन राम स्मर पछताएगा। त्याग माना धीरे धीरे पकड़ ढीली कयूं। का शइ रखबिया पकड़े त वध में वध साल, पर ईअं थोरी 10-20 साल हिक ई शइ पकड़े वेठा आहियूं, उनखे छॾिबो तॾहिं ॿी शइ नई ईंदी। त्याग इन खे चइबो आहे। इहो गुण आहे। ॿियो आहे शांति। शांति हिकु गुण आहे, दैवी गुण, शांत रहण। ही उहो ई आहे जीअं क्रोध जे बारे में ॿुधोसीं। अशांति तॾहिं थींदी आहे जॾहिं जीवन में राग ऐं द्वेष हूंदो आहे। द्वेष हूंदो न त उन माण्हू खे शांति ईंदी ई कान्हे। मन में पियो कुड़जंदो, शांति ई न। ऐं राग हूंदो न तॾहिं बि शांति कोन हूंदी। सत्संग में त घटि में घटि शांत रहण जी कोशिश कंदा कयो। जेतिरी देर बि सत्संग में वियो, मन खे शांत करण जी, तॾहिं तव्हांखे ॾाढो आनंद ईंदो, वधीक आनंद ईंदो। दवा असर कंदी। कोशिश करे सघिजे थी, हालांकि मन चंचल हूंदो आहे, पर इहा ई त सुधारणी आहे मन जी चंचलता। चंचल इन लाइ हूंदो आहे कि राग ऐं द्वेष। राग में असांजो मन आसक्त हूंदो आहे, द्वेष में उन सां विढ़ण चाहींदो आहे। त राग ऐं द्वेष न रहे मन में त उनखे चइबो आहे शांति। कोशिश कयो कि शांत रहण जी कोशिश। ऐं शांत तॾहिं रही सघो जॾहिं शांत हुजूं। जॾहिं शांत हुजो न, ओॾी महिल सोचींदा कयो शांतीअ जे बारे में कि मूंखे हाणे अॻिते शांत रहणो आहे। अशांत मन शांत न थी सघंदो। कोई माण्हू अशांत हुजे, बेचैन हुजे, तव्हां बेचैन हुजो, अशांत हुजो, ओॾी महिल केॾी बि कोशिश कयो शांत रहण जी, शांत कोन थी सघंदा। सिस्टम ई कान्हे। उहा अशांति थी वञण ॾियो। पर जॾहिं शांत थी वञो, पोइ सोचो कि हाणे मूंखे शांत रहणो आहे। शांत रहण जी कोशिश करणी आहे। ये सब व्यक्तिगत आहे। ये ॾेखारण जी शयूं कान्हनि। शांति ॾेखारण जी शइ कान्हे। ये खुद खे भीतर ई ठीक करणो पवंदो। शांति खुद खे शांत रहणो पवंदो। त शांति। ॿियो आहे अपैशुनम। दैवी गुण तो ॿुधाए कृष्ण भगवान। अपैशुनम। अ हटायूं, पहिरीं पैशुनम खे सम्झूं, पिशुनम। इन जा ॿ टे अर्थ मिक्स थी करे हिकु जो अखर ठहियो आहे। ॿ टे अलॻि अलॻि तव्हां सम्झी वेंदा। उन ॾींहं असां ज़िक्र कयोसीं हरिराम नाईअ जो। बसि हरिराम नाई जेको कमु कंदो आहे उनखे चइबो आहे पिशुन। हितां जी हुत करण, चुगली। हितां जी हुत करण, हुतां जी हित करण। ऐं इन जे अलावा सुठे माण्हूअ खे बुरो पेश करण ऐं ख़राब माण्हूअ खे सुठो करे उनखे प्रस्तुत करण। इहो सभु इन में अची वियो। पिशुन। निंदा करण, सुठे माण्हूअ जी निंदा करण। अॻे ज़माने में राजा महाराजाऊं पंहिंजा सेवक मोकिलींदा हुआ, गुप्तचर, कि ॾिस मुंहिंजे राज में छा हली रहियो आहे, छा थी रहियो आहे, छा न थी रहियो आहे, मुंहिंजे बारे में छा था चवनि, ऐं थी सघे त मुंहिंजी तारीफ़ जी भूमिका ठाहे अचिजां। महाभारत में धृतराष्ट्र खे फैसलो करणो हो कि मां पंहिंजे पुट खे गद्दी ॾियां या युधिष्ठिर खे गद्दी ॾियां। इच्छा हुअसि कि दुर्योधन खे गद्दी ॾियां। त कंहिं चयुसि, भीष्म पितामह चयईंसि, पहिरीं जनता जी राय त वठ,
माण्हू जे मन में केर वेठल आहे, युधिष्ठिर या दुर्योधन? त धृतराष्ट्र हिकिड़ो जासूस मोकिलियईं हरिराम नाई कि तू पतो लगाए कि बहुमत कंहिंजे पक्ष में आहे ऐं माहौल ठाहे जा दुर्योधन जे पक्ष में। इहो अथव महाभारत में, ऐं जेको सीरियल हलियो हो उन में बि ॾेखारियो हो। वो जासूस आयो नगर में, 4 माण्हू पाण में ॻाल्हाइनि पिया, हीउ विच में घुसी वियो, चवण लॻो भाई ॿियो छा था सम्झो, गद्दी कंहिंखे मिलणु खपे, दुर्योधन खे या युधिष्ठिर खे? त सभिनी चयो युधिष्ठिर खे, उहो ई धर्मात्मा आहे। त ही जासूस तो दुर्योधन जी तारीफ़ करे, चए थो न अहिड़ी ॻाल्हि कान्हे, दुर्योधन बि ॾाढो लाइक़ु आहे, उन में बि ॾाढो ख़ासियतूं आहिनि, गुण आहिनि, पर उहे द्वापर युग जा माण्हू हुआ, कलयुग जा कचे कननि जा कोन हुआ। उहे द्वापर जा माण्हू चवण सां भाॼी वेंदा, न त ॾाढो मारींदासीं पकड़े करे। भेण सां ग़लति जानकारी थो ॾिए असांखे, हल। उन धृतराष्ट्र खे चयो साईं मूंखे बि पिया मारिनि ऐं दुर्योधन खे घटि वधि पिया ॻाल्हाइनि। पोइ मजबूरन हुनखे ॿ हिसा करणा पिया हुआ। अॼु जे समय में ॾाढा जासूस इहो कमु कंदा अथव, पंहिंजे सत्संग जो प्रचार करण जे लाइ कंहिं बि जालून में माण्हुनि जे विच में वेही करे इहो कोन चवंदसि कि असांजो सत्संग, चवंदसि हुन सत्संग में त ॾाढो सुठो सिस्टम आहे, उते एॾो बढ़िया आहे, न पैसा न सेसा, एॾो सुठो। ई जासूस आहे। पोइ माण्हू अची वेंदा आहिनि चक्कर में कि अच्छा, ऐं पोइ माण्हू वरी घर चवंदा आहिनि अलाए हुते ज़ालून में पिया चवनि, सभु ॼणा चवनि पिया। इन खे कृष्ण भॻवान आसुरी गुण चयो आहे, पिशुन। इहो पिशुन आहे। पराई पचर बची वई, हिन में निंदा बची वई, हितां जी हुत बि अची वई, ये सभु अवगुण आहिनि। इहो न हुजे उहो गुण आहे। अगर इहा आदत न हुजे कंहिंमें, इहो ॾाढो सरल बि आहे करणु। इहो माण्हू आसानी सां करे सघे थो। कहिड़ो? पिशुन। कंहिंखे हाईलाइट करणु, कंहिंखे किराइणु सरल त आहे, माण्हुनि जे लाइ त अञा सरल आहे। पर ध्यानु रखिजो, भगवत गीता चए थी इहो आसुरी गुण आहे। असुर न ठहिजो, राक्षसनि जी लिस्ट में न अचिजो। इहो भाव प्रगट बि थिए कि असां कंहिं बुरे खे सुठो पेश कयूं त ओॾी महिल रोके वठिजो, त इहो गुण ठही वेंदव कि तव्हांखे मौक़ो बि हो, पर तॾहिं बि तव्हां उहा हरकत न कयो। या ॾाढा छा कंदा आहिनि कि 4 जेको चवनि 5 हुन में शामिल थी वेंदी आहे। हिन जी भेण वांगुरु 4 चवनि पिया, हीअ बि शामिल थी वई। इहो पिशुन गुण अथव। शामिल न थियण बि तव्हां गुण में अची विया। अपिशुन, अपिशुन, इहो सत गुण आहे। हरिराम नाई न ठहिजो। हरिराम नाई सम्झी विया न, शोले फिल्म में हूंदो हो कैदी, पर उहो नाई जो कमु बि कंदो हो। उहो जेलर जी जासूस, जेलर जे लाइ कमु कंदो हो। केरु छा थो करे छा नथो करे, जेलर खे सॼी रिपोर्ट ॾींदो हो, कन लॻाईंदो हो। पोइ हरिराम नाई फासंदो कीअं आहे? हुननि चए वीरुअ साहु करे ईअं प्लान कयो कि ॿुधे जीअं हीअ, ऐं पोइ चयनि कि असां सुरंग खोटींदासीं। सुरंग लाइ हथियार अची वियो आहे। तो हुन हरिराम नाईअ सूचना ॾिनी जेलर खे, साईं हलो सुरंग खोटनि पिया था कैदी। वो जीअं ई आयो अंग्रेजनि जे ज़माने जो जेलर, सड़ियो पियो गरम गरम, उहो हथ में खणी वरी ॿिए दफ़े जय वीरुअ पाण में ॻाल्हायो कि पहिरीं त प्लान फेल थी वियो, हाणे रिवाल्वर अची वियो आहे जेल में, पिस्तौल अची चुको आहे, हाणे जेलर ऐं हुनजे जासूसनि खे उड़ाईंदासीं। हीउ ॿुधे पियो हरिराम नाई, वयो जल्दी जासूस, साईं हलो पिस्तौल आयो आहे जेल में। त हुननि हिकिड़ो पाइप हथ कयो लोह जो नंढड़ो, पोइ जेलर जे पुठीअ ते रखियसि कि हे अथई पिस्तौल, हाणे जीअं चऊं तीअं कर। त हरिराम नाई आख़िरी में त मोचड़ा खटाई आहिनि। हरिराम नाईअ जे गुण खे चयो वियो आहे पिशुन।
ऐं जेको इहे हरकतूं नथो करे उहो ॾाढो सुठो माण्हू, उहो भलो माण्हू, उनखे प्यार करण जी इच्छा थींदी आहे कि साइड तो थी वञे कि ऐं सम्झे बि थो कि सभु कनि पिया था। थी सघे त ॿियनि खे रोकियो, जेके इहे कूड़ा प्रोपेगेंडा हलाईंदा हुजनि, झूठ जी दुकान उते रोकण जी कोशिश कयो त इहो तव्हांजो दैवी गुण साबित थींदो। अब पैशनम भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। बोल श्री कृष्ण भगवान